मुफ्ती साहब नोटन वारा हार खपाइण जाइज़ आहिनि, यानी 1000 वारो हार 1100 में खपाइण जाइज़ आहे। जेके शादी वग़ैरह ते नोटन वारा हार इस्तेमाल थियनि था, इन्हनि जो कारोबार जाइज़ आहे, यानी इन्हनि के ख़रीदो फ़रोख्त करणु। 1000 वारो हार 1100 में खपाइण जाइज़ आहे। जेको 100 रुपयो तव्हां मथे वठो था न, उहो छाजो आहे? जेकी उन हार में डेकोरेशन थी आहे न, उन जो आहे। छो त तव्हां सिर्फ़ 1100 वठी उनखे 1000 नथा ॾियो, बल्कि उन 1000 खे तव्हां डेकोरेट कयो आहे, उन में गुल वग़ैरह हया ॿियूं शयूं इस्तेमाल कयूं आहिनि। इन एतबार सां उन हार खे खपाइण इहो जाइज़ आहे। पर आलिम सगोरा फरमाइनि था इहा शइ तक़वा जे ख़िलाफ़ आहे। इहे हार इस्तेमाल करणु हिकु इसराफ़ जे ज़मरे में अचे थो। जेकॾहिं तव्हां कंहिं घोट खे मुबारकबाद ॾियो था त बहितर तरीक़ो इहो आहे उनखे कैश ॾियो। ज़रूरी न आहे तव्हां उनखे हार ॾियो या उनजे मथां घोर कयो। इहो हिकिड़ो इसराफ़ जे ज़मरे में अचे थो त उनखे तव्हां मुबारकबाद जी सूरत में उनखे हदीए जे तौरु पैसा उनखे ॾियो। इहो बहितर तरीक़ो आहे। हार पाराइण जाइज़ आहे, लेकिन इसराफ़ आहे, तक़वा जे ख़िलाफ़।